सिंध में 40 खन सियासतदाननि गॾिजी हिकु सियासी प्लेटफॉर्म जोड़ण जो ऐलान कयो आहे, जंहिंजो नालो सिंध अवामी इतिहाद रखियो वियो आहे। 6 लगातार गॾिजाणियुनि खां पोइ नेठी अॻुवाण हिकु पार्टी ठाहिण में त कामयाबु थिया आहिनि, पर उन इतिहाद जो अली बाबा उर्फ़ अॻुवाण केरु हूंदो इहो अञा ताईं तइ न थी सघियो आहे। अॻुवाण खां सवाइ ठहियल पाकिस्तान जे तारीख़ जी ग़ालिबन हीअ पहिरीं पार्टी आहे जंहिंजे नाले, मुतालबनि ऐं मरकज़ी कमेटी खे त आख़िरी शिकिल ॾिनी वई आहे, पर उन जो सरबराह केरु थींदो इहो अञा ताईं तइ न थियो आहे। सियासत जे राज जो हीउ पहिरियों काज आहे जंहिंजो अञा ताईं घोट ज़ाहिर न आहे। लॻे थो त इक़्तिदार जी मूमल माणण लाइ 2-3 मेंदरा मैदान में रथियल आहिनि, जिन मां कंहिं बि हिक जी चूंड नेठि थियणी आहे। नए सियासी इतिहाद में कश्मीर जो सलीम जान मज़ारी, जकबाबाद जो सरदार मंज़ूर पंवर, मीर नसीर खोसो, आगा ग़ुलाम अली बुलेदी, शिकारपुर जो मक़बूल शेख, कंबर शहदाद कोट जो सरदार ख़ान चांडियो, दादूअ जो लियाकत जतोई, सैयद मोहम्मद शाह, घोटके जो राजा ख़ान महर, सखर जो मुजीब पीरज़ादो, नौशर फ़िरोज़ जो सैयद असगर अली शाह ऐं सैयद मुराद अली शाह, नवाब शाह जो डॉक्टर बहादुर डायरी, टंडे अलायार जो इरफान गुल मक्सी ऐं कराचीअ मां इरफानुल्लाह मरवत शामिल आहिनि। नए सियासी इतिहाद में गौस बख्श महर, अरबाब ग़ुलाम रहीम, ठटे जा शिराज़ी ऐं कुझु ॿिया सघा नाला शामिल न आहिनि। शायदि उहे क़ाइद आज़म मुस्लिम लीग जे मुस्तक़बिल जे इंतज़ार में आहिनि। नए सियासी इतिहाद पंहिंजी पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में सिंध खे सूबाई ख़ुदमुख़्तियारी ॾियारणु, NFC अवार्ड खे आमदनीअ जे बुनियाद ते विरहाइणु, सिंध में अमन अमान क़ाइमु करणु, हुकूमत जो एहतिसाब करणु ऐं हक़ीक़ी मुख़ालिफ़ धुर जो किरदारु अदा करण जो अहद कयो आहे। नए सियासी इतिहाद जे अॻुवाणनि खे शाल इहो मौक़ो मिले जो हू पंहिंजे इन नए ख़्वाब खे को तहबीर ॾेई सघनि। बाक़ी जेकॾहिं संदन माज़ीअ ते नज़र फेराइबी त संदन उमेदुनि जो टिभो ऊंधो नज़र ईंदो। सिंध अवामी इतिहाद में शामिल नामदारनि जी घणाई उन्हनि माण्हुनि ते ॿधल आहे जेके घणे भाङे सदाईं इक़्तिदार में रहिया आहिनि ऐं संदन इक़्तिदार जो पुखो सदाईं उन दौर में निकिरंदो आहे जॾहिं इस्लामाबाद में को आमिर सदर वेठल हूंदो आहे ऐं उन ई दौरान सिंध में का अक़लियती हुकूमत थापियल हूंदी आहे। सिंध अवामी इतिहाद में शामिल अॻुवाण सगोरनि जी घणाई उन्हनि माण्हुनि ते ॿधल आहे जेके इक़्तिदार जे लालच में पंहिंजे पंहिंजे पार्टियुनि सां बेवफ़ाई करे हुकूमती पार्टियुनि में शामिल थींदा रहिया आहिनि। लियाकत जतोई ऐं सलीम जान मज़ारीअ जहिड़ा ज़रे घटि बुज़ुर्ग सम्झाए वेंदड़ सियासतदान त हिन वक़्त ताईं 8 दर्जन खनि पार्टियूं तब्दील करे चुका आहिनि, पर इरफान गुल मक्सी ऐं डॉक्टर बहादुर डायरीअ जहिड़ा नौजवान सियासतदान बि पार्टियुनि मटाइण जी हेड ट्रिक मुकमिल करे चुका आहिनि। सिंध अवामी इतिहाद में शामिल पार्टियुनि जा अॻुवाण हिन मुल्क जे मजबूर सियासत जा उहे महजूर अॻुवाण आहिनि जिन जी सियासी हिजरत सदाईं जारी हूंदी आहे। जुणे जो मुस्लिम लीग खां फ़िदा मुस्लिम लीग ताईं ऐं मुस्लिम लीग नवाज़ खां मुस्लिम लीग काफ़ ताईं ऐं पीपल्स पार्टीअ खां पीपल्स पार्टी पेट्रियाट ताईं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा सफ़र कंदड़ ही अॻुवाण थोरे अरसे में एतिरियूं त पार्टियूं तब्दील करे चुका आहिनि जो हाणे हिन मुल्क में हिननि सियासतदाननि लाइ का बि कुंवारी पार्टी न रही आहे। क़ाइद आज़म मुस्लिम लीग जे आखाड़े फिटण खां पोइ हीअ अॻुवाण मैं मंझी किथे ढावां मैं कहिड़े पासे जावां जे कैफ़ियत जो शिकार आहिनि ऐं हाणे हुननि सदर निक्सन जे अमरीकी मुहाजिर क़ौम वांगुरु सियासी मुहाजिरनि जी हिकु नई पार्टी ठाही आहे। नए सियासी इतिहाद में शामिल अॻुवाणनि जी अक्सरियत उन्हनि माण्हुनि ते ॿधल आहे जेके सिंध में कारोकारी क़बाइली तकरारनि जे जरगनि या टांडनि ते साखूं वठण वारनि चरभेलीअ जे वाक़िअनि में ॾिठा ऐं ॿुधा वेंदा आहिनि। उन्हनि अॻुवाणनि मां को बि अॻुवाण अहिड़ो न आहे जंहिं कॾहिं पंहिंजे तक जे स्कूल या इस्पताल जो दौरो कयो हुजे, या हुननि कॾहिं मास्तरनि ऐं डॉक्टरनि खे कमु करण लाइ ताक़ीद कयो हुजे, या कंहिं होशियार ॿार खे स्कॉलरशिप ॾेई पढ़ायो हुजे, या कंहिं मज़दूर खे वाट वेंदे पंहिंजे गाॾीअ में सुवार करे कंहिं मंज़िल ते पहुचायो हुजे, या कंहिं मरीज़ खे इमरजेंसीअ में कॾहिं बॾहिं कंहिं इस्पताल पुॼायो हुजे। इन्हनि अॻुवाणनि में को बि अहिड़ो अॻुवाण न आहे जंहिं कॾहिं कंहिं इस्पताल में मेवो, कंहिं स्कूल में किताब, या पंहिंजे पाड़े जे ग़रीबनि में पंहिंजे घरां ईद बरात जो को सीधो सामान मोकिलियो हुजे। इन्हनि अॻुवाणनि में सवाइ हिकु अध जे को बि अहिड़ो न आहे जंहिं कॾहिं कंहिं इस्पताल में रत जे अते जी बोतल ॾिनी हुजे, जंहिं कॾहिं को सुठो किताबु पढ़ियो हुजे, जंहिं कॾहिं मुंहनि जे दड़े खे मुकमिल तरह घुमी ॾिठो हुजे, जंहिं शाह लतीफ़ सचल ऐं सामीअ जे शाइरीअ खे पढ़ी ॾिठो हुजे। इन्हनि अॻुवाणनि जी अक्सरियत उन्हनि सरदारी घराणनि या सरकारी ख़ानदाननि ते ॿधल आहे जेके वक़्त जे हाकिमनि जो टांडो टोपी करे जमहूरियत जे बहालीअ में तहरीक में शरीक थियण खां सवाइ ऐं जेल वञण खां सवाइ सदाईं इक़्तिदार जे सियासत जा मज़ा माणींदा रहिया आहिनि। पार्टियूं मटाइण ऐं हुकूमतुनि खां वरसाए ॾियण खां पोइ हाणे जॾहिं हालतुनि पंहिंजो पासो तब्दील कयो आहे तॾहिं अहिड़ियुनि पार्टियुनि जी
सिंध खे ज़रूरत न रही आहे। सिंध खे हींअर उन अवाम दोस्त रोशन ख़्याल ऐं जमूरियत पसंद सियासत जी घुर्ज आहे जेका ऊंदाहे दौर जी नुमाइंदगी न करे। सिंध खे हींअर उन सियासत जी ज़रूरत आहे जेका कुतनि ऐं कुकड़नि जे शौक़ खां आजी हुजे, जेका रिछ ऐं सूर जे बछ खां आज़ादु हुजे ऐं कारोकारी क़बाइली ऐं चरभेरीअ जे साखुनि ऐं तकरारनि खां पाक हुजे। सिंध खे हींअर उन सियासत जी घुर्ज आहे जंहिंजे अॻुवाणनि जे दरनि ते हथियारबंद दरबान न हुजनि, जिन जे गाॾियुनि पुठियां भवायतुनि शिकिलियुनि वारा मुहाफ़िज़ न हुजनि ऐं जिन जे दफ़्तरनि ऐं ओताकुनि ते जरगन बजाए ट्यूशन सेंटर हलनि, लेक्चर थियनि ऐं तिबी कैंपूं लॻनि, ऐं उन्हनि अॻुवाणनि जे ओताकनि ते वॾेरनि चोरनि ऐं कमदारनि बजाए दानिश्वर प्रोफेसर ऐं बाज़मीर आफ़ीसर ऐं इंसान दोस्त खुदाई ऐं ख़ल्क़ जा ख़िदमतगार हुजनि। नई सियासी पार्टी जे अॻुवाणनि खे अवाम वटि वञणु, सिंध खे नओं NFC अवार्ड ॾियारणु ऐं अमुन अमान बहाल करण जो मुतालबो करणु ऐं हुकूमत में वेठलनि जो एहतिसाब करण जो पूरो ऐं जमहूरी हक़ आहे। पर इहा ॻाल्हि बि यादि करणु ऐं रिकॉर्ड ते रखण जी आहे त माज़ी में सिंध अंदरि उन्हनि समूरनि मसइलनि जो कारणो बणियल हुकूमतुनि में इहे अॻुवान न रुॻो शामिल रहिया आहिनि, पर उन्हनि हुकूमतुनि जा महदार ऐं अॻुवान पिणु रहिया आहिनि। नई पार्टीअ जे केतिरनि ई अॻुवाणनि ते ॾेहुनि ऐं परॾेहुनि खे अगवा कराइणु, भुंग वठराइणु, माण्हुनि खे क़तल कराइणु, क़बाइली झेड़नि खे हवाए ॾियणु, धाड़ेलनि सां गठजोड़ कंदड़ पुलिस अमलदारनि खे पोस्टिंग ऐं प्रोमोशन वठी ॾियारण जा इल्ज़ाम ऐं फ़रियाद दाख़िल थियल आहिनि। नई पार्टीअ जे अॻुवाणनि मां घणाई अहिड़नि माण्हुनि जी आहे जिन खे अवाम वोटरनि ऐं पंहिंजे तक जे माण्हुनि जी का बि परवाह न रही आहे। लोटो थियण ऐं पार्टी मटाइण में हिननि का बि हबक महसूसु न कई आहे। रंधो लोटाई वज़ीर बणजण खां पोइ हिननि पंहिंजा इस्तक़बाल कराया आहिनि। अॼु मुल्क ऐं ख़ासि करे सिंध में रुश्वत एवज़ ठीकनि, जूनियर ऑफिसरनि जी पोस्टिंग, बदउनवान ऐं अवामदुश कामोरनि खे अहम जायुनि ते विहारणु ऐं पोइ सरकारी फंडनि जी भींग कराइणु ऐं तरक़ियाती कमनि में घोमियूं लॻाराइणु ऐं खाधे जी शयुनि, ॿिजनि ऐं भाणनि में मिलावट कराइण जो जेको रवाजु आहे उहो इन्हनि सगोरनि जो विधियलु ऐं वधायल आहे। सिंध जेका अॼुकल्ह एतिरो पोइते पियल आहे ऐं गुरबत, बदअमनी, बदहाली ऐं बेवसीअ जे वर चढ़ियल आहे, उन में बुनियादी किरदारु इन्हनि पार्टियूं मटाए वज़ारत जा पटका ॿधंदड़नि जो आहे। उहे चूंडियल नुमाइंदा जिन बार पार्टियूं मटायूं हुजनि, जिन लोटो थियण में को बि हिजाब ऐं हबक महसूसु न कई हुजे, जिन खे सदाई आमिरती दौर में वज़ारत जा कलमदान सौंपिया विया हुजनि, जिन लाइ आमिरनि जा दौर ई सदा सुहारा ऐं भाग भलारा हुजनि, उहे जेकॾहिं का नई पार्टी ठाहे वठनि त बि अवाम उन्हनि खे संदन माज़ीअ जे तनाज़ुर में ई ॾिसंदो। अॼु जे तब्दील थींदड़ सिंध ऐं तब्दीलीअ जो बेचीनीअ सां इंतज़ारु कंदड़ सिंधी समाज आज़मायलनि खे आज़माए ॿीहर धूड़ मुंहं में पाइण लाइ तयारु नाहे। 21वीं सदीअ जी नई सिंध हिकु नई सियासत जी ॻोल्हा में आहे। उहा सियासत अहलियत, महिनत ऐं अवामी ख़िदमत जी त्रिमूर्ति हूंदी। अवाम हाणे मीर लिखाईंदड़, सरदार सॾाईंदड़ ऐं पाण खे ख़ानदानी चवाए अवाम खे रेवड़ी राज सम्झंदड़नि मां कक ऐं बेज़ार थी पियो आहे। पारूथी या डेट एक्सपायर्ड दवा हुजे या सियासत इंसान लाइ नुक़सानकारी आहे, तंहिं करे इन खां बचण जी कोशिशि करणु घुरिजे।